अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान करीब हिकिड़ो ज़मानो अचे थो ए साहबा आमाल में अॻिते वधो आमाल में अॻिते वधो साहबनि जो या रसूल लब्बैक बिल्कुलु आमाल में अॻिते वधंदासीं अल्लाह जे नबी फरमान करीब हिकिड़ो ज़मानो मां ॾिसां थो उन ज़माने जे अंदरि सुबुह सां इंसान मोमिन हूंदा शाम जो काफ़िर थी वेंदा शाम जो मोमिन मुस्लमान हूंदा सुबुह सां काफ़िर थी वेंदा साहबनि जो या रसूल ॻाल्हि सम्झ में नथी अचे ॻाल्हि सम्झ में नथी अचे या रसूल अल्लाह जे नबी फरमायो दीन जे मुक़ाबले में दुनिया खे ख़रीद कंदा दीन खे खपाईंदा उन जॻह ते दुनिया खे ख़रीद कंदा इहे भले सुबुह सां उथंदा मुस्लमान हूंदा पंहिंजे कारोबार जे तरफ़ जीअं जो वेंदा कूड़ ॻाल्हाईंदा कसम खणंदा कलमो भरींदा हिकिड़ी शइ जे लाइ शाम जो घर जे तरफ़ जीअं मुड़ंदा काफ़िर उथंदा या राति जो अहिड़ी बदमाशी कंदा गुनाह खे गुनाह तस्लीम न कंदा ज़िना खे ज़िना तस्लीम न कंदा शराब खे चवंदा छाजो आराम आहे क़तल खे चवंदा छाजो आराम आहे राति जो क़तल बि कंदा शराब बि पीअंदा ज़िना बि कंदा चवंदा छाजो गुनाह आहे सुबुह सां जीअं जो निंड मां उथंदा अल्लाह जे नबी फरमायो काफ़िर थी उथंदा गुनाह खे गुनाह तस्लीम न करणु कुफ़ुर आहे